हाँ गुलाम हुसैन केड़ा हाल तई साईं खैर आ शुक्र अल्हम्दुलिल्लाह दे खबर का दी आदा डेकोरेशन जो धंधो साईं सजो बीयो ब्रेक ॾेइयो छा कयूं घरा पिया खाऊं घरा पिया मसवाड़ भरियूं हाँ हाण मने कबाड़ी खोलियो तई हाणे कबाड़ी लगाई त मैंने गतन जे पोयां सुबुह खां लॻो पिया शाम ताणी सही सही बस छा कयूं आ मेरे पेट गुज़र पिया कयूं बच्चे सही। गुज़र कयूं त छा कयूं आ रोज़ी भली पई थे या रोज़ी भली किथां बि दे ॼाण ॾिसी को सुबुह खां वठी गत आई शाम जो 3 रुपया किलो ते फ़ाइदो आहे सही सही हाणे छा कयूं माण्हू को हाणे न को घर जी का पेती भगल को खट भगल को छा को पखो ख़राब थियल खणी जन को मौत को न को रोटी कमायूं सही सही हाणे चई चीज खां सजी संगत के बा को खाली अचो था को पखो को गाटर को टीयर को मुना को छा मा को छित मा पटे जो पेती पेती फड़ी जो मां जा पदर देखो हाणी केर गुंदो छा की पठन गुजर पियो हले मन जेके दोस्त ई वीडियो ॾिसंदा उन्हनि खे क्यों दोस्तो इहा मां غلام से खास केली तव्हां जो पुराणो यार हाँ غلام से डेकोरेशन वारो हाणे कबाड़ी जे बाहर वटो हुजे गार्डन हुजे अन्न वारी गुंडी हुजे भगल दरवाजे